मुंहिंजा उहे हाजी सगोरा जेके मूंखे ॿुधी रहिया आहिनि। हिकिड़ी ग़लतफ़हमी माण्हुनि में तमामु घणी आहे त हज कीअं थींदो, हज में अलाए छा थींदो। जॾहिं हज जा ॾिहाड़ा वेझा ईंदा आहिनि त माण्हू जेके आहिनि उहे तमामु घणो परेशान थी ईंदा, चवंदा आहिनि अलाए असां कीअं करे सघंदासीं। मां अव्हांखे ॿुधाईंदुसि त हज कंहिं बि क़िस्म जी मुश्किल इबादत न आहे। एतिरो ज़रूरु आहे त असां निमाज़ रोज़ानो था पढ़ूं, ज़कात हर साल था ॾियूं, रोज़ा हर साल था रखूं, उन्हनि जा मसला असांखे कुझु यादि रहनि था। पर जेको हज आहे उहो ज़िंदगी में हिकु दफ़ो था कयूं। पर जॾहिं तव्हां उनजी सही नमूने ट्रेनिंग वठी वेंदव त तव्हांजे लाइ इहो हज आसान थी वेंदो। माण्हू सम्झंदा आहिनि एतिरो डिघो वक़्तु, एतिरा ॾींहं कीअं इहराम में रहंदासीं, त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। इहराम में तव्हां रुॻो 2.5 ॾींहं रहंदव। मिसाल तौरु तव्हां 8 तारीख़ या 7 ज़िलहजा ते इहराम ॿधो था हज जो, त 10 ज़िलहजा ते आम तौरु तव्हांजो इहो इहराम खुली ईंदो। माण्हू सम्झंदा 5-6 ॾींहं रहंदासीं। असां अगरि गौर कयूं त तव्हांजो इहराम वधि में वधि 2.5 या 3 ॾींहं आहे। बाक़ी ॾींहं तव्हां हज जा मनासिक अदा कंदव। उन में मां तव्हांखे तरतीब सां मुख़्तसरन अंदाज़ में ॿुधाईंदुसि। हाजी 8 तारीख़ खां वठी 13 तारीख़ ताईं जेके कम कंदो आहे, जेके हज जा कम, हज जा मनासिक चइबा आहिनि, उहे 16 कम आहिनि। मां इंशाअल्लाह तरतीब सां अव्हांखे बयानु कंदुसि त उन नमूने तव्हां उन्हनि खे बिल्कुलु सम्झी वेंदव। सभिनि खां पहिरियों इहो जो हाजी सगोरा जॾहिं 7 तारीख़ थींदी त आम तौरु मुअल्लिम मिना जे लाइ रवानो कंदा आहिनि। सुन्नत तरीक़ो इहो आहे त तव्हां मिना जे लाइ 8 तारीख़ ते रवानो थींदव, पर किन के 7 तारीख़ ते बि रवानो कंदा आहिनि। अगरि तव्हां रुकिजी सघो था त ठीकु आहे, जे तव्हां नथा रुकी सघो त पोइ तव्हांखे अगरि मुअल्लिम तव्हांखे बसुनि में वठी थो वञे त तव्हां उन्हनि जी ॻाल्हि मञो, छो त तव्हां काफ़िले वारनि सां गॾु हो, तव्हां मिना हलिया वञो। त सभिनि खां पहिरियों कमु इहो आहे त मिना जॾहिं तव्हां 8 तारीख़ ते पुॼी वियो त उते तव्हां 5 निमाज़ूं पढ़ंदव। 8 ज़ुल्हजा ते जेको आहे 2 परी जी निमाज़, 3 परी जी निमाज़, इन खां अलावा सिज लथे मग़रिब जी निमाज़, सोमहिणी इशा जी निमाज़, ऐं जॾहिं 9 ज़िलहजा थी वेंदी त फजर जी निमाज़, सुबुह जी निमाज़। इहे 5 निमाज़ूं मिना जे अंदरि पढ़णु सुन्नत आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु नाई जी राति, यानी नाई अॻे ॾींहुं ईंदी, उन खां पहिरियों जेकी राति आई उहा राति बि मिना में गुज़ारणु सुन्नत आहे। सो पहिरियों कमु त इहो थी वियो। जॾहिं 9 तारीख़ थी वई, हाणे को मसइलो न आहे। 9 तारीख़ ते तव्हांखे हाणे अरफात वञिणो आहे। जॾहिं 9 तारीख़ ते तव्हां फजर जी निमाज़ अदा कई त तव्हां पंहिंजी तयारी कयो ऐं अरफात वञणु शुरू करे छॾियो। अरफात लाइ जॾहिं तव्हां रवानो थींदव त केरु बसुनि में रवानो थींदा, किन खे जेको आहे उहो ट्रेन जो टिकट मिलंदो आहे, उहा जेकी उते मेट्रो ट्रेन हलंदी आहे उन में रवानो थींदा, केरु पंधु रवानो थींदा। जंहिंखे जेकी सघ हुजे या उनजो काफ़िलो वञे थो उहे रवानो थियनि। ज़ुहर जी निमाज़ खां पहिरियों तव्हांखे अरफात पुॼणो आहे। यादि रखो त अरफात में वक़ूफ़ तरसणु इहो हज जो रुकने आज़म आहे। सुभान अल्लाह, जंहिं शख़्स खे ज़ुहर जो वक़्तु शुरू थियण खां पोइ अरफात में वक़ूफ़ यानी तरसणु मिली वियो, भले 1 सेकेंड लाइ हुजे, सुभान अल्लाह, उहो हाजी सगोरो थी वियो। सो इन नमूने तव्हां अरफात जो वक़ूफ़ कंदव। अरफात जो वक़ूफ़ 9 ज़िलहजा ते ज़ुहर जी निमाज़ 2 परी जी निमाज़ खां शुरू थींदो आहे ऐं इहो वञी करे ख़तमु थींदो आहे 10 ज़िलहजा जी फजर जे वक़्तु शुरू थियण खां पहिरियों। सो इन में हाजी सगोरनि लाइ वाजिब इहो आहे त उहे ॾींहं जो वक़ूफ़ कंदा, यानी उते पुॼी विया। जॾहिं उहे उते पुॻल आहिनि त पंहिंजो वक़्तु उते गुज़ारींदा। यादि रखो त मग़रिब जे आज़ानुनि खां पहिरियों मतिलबु सिज लहण खां पहिरियों अरफात जो मैदान छॾण जी इजाज़त न आहे। कुझु माण्हू ईअं कंदा आहिनि त जॾहिं 3 परी जो वक़्तु थी वेंदो आहे त कुझु माण्हू चवंदा आहिनि टेंटनि मां ऐं ख़ैमनि मां उन्हनि खे कढंदा त हलो हाणे मुज़दलिफ़ा हलो। हरगिज़ ईअं नाहे करिणो। तव्हां अरफात खे मग़रिब खां पोइ ई छॾींदव। जॾहिं तव्हांखे उते मग़रिब थी वञे, सिज लही वञे, उते तव्हांखे यकीन थी वियो हाणे तव्हां मुज़दलिफ़ा लाइ रवानो थींदव। जेको तव्हां वक़ूफ़ अरफा कयो, वक़ूफ़ अरफा में तव्हांजी इबादत छा आहे? तव्हांजी इबादत इहा ई आहे, तव्हांजी सॼी तवज्जो अल्लाह तबारक व तआला ॾे हूंदी। विर्द वज़ीफ़ा कंदव, ज़िक्र अज़कार कंदव, निमाज़ूं पढ़ंदव, तिलावत क़ुरान कंदव। अॼु तव्हांजी सॼी तवज्जो अल्लाह तबारक व तआला ॾे हूंदी। अॼु उहो वक़्तु आहे जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजा हक़ हुकूकुल्लाह मुआफ़ फरमाईंदो। सो हाजी सगोरो जॾहिं उतां उथे त अल्लाह ताला उन जा हक़ मुआफ़ फरमाए छॾींदो। आलिम सगोरा फरमाइनि था त हिन ॾींहं में, हिन वक़्त में
हाजी सगोरो इहो यकीन रखे त अल्लाह पाक मुंहिंजी मग़फ़िरत करे छॾी आहे, अगरि वो इहो थो सोचे केरु त अलाए मुंहिंजी मग़फ़िरत थी या न थी, त उन खां बदनसीब केरु कोन्हे। जॾहिं मग़रिब जी निमाज़ जो वक़्तु थी वियो त हाणे तव्हांखे मुज़दलिफ़ा हलणो आहे। यादि रखो त मुज़दलिफ़ा में तव्हां पुॼी करे मग़रिब जी निमाज़ इशा जे टाइम में पढ़ंदव। मग़रिब तव्हांखे रस्ते में बि नाहे पढ़णी ऐं मग़रिब तव्हांखे अरफ़ात में बि नाहे पढ़णी, तव्हांखे मुज़दलिफ़ा वञिणो आहे। मुज़दलिफ़ा वञी करे राति तरसंदव। जॾहिं इशा जो वक़्तु शुरू थी वेंदो त इशा जो वक़्तु सॼी राति हूंदो आहे। फजर खां पहिरियों पहिरियों इशा खां पहिरियों तव्हां मग़रिब जा फ़र्ज़ पढ़ंदव, पोइ तव्हां इशा जी निमाज़ पढ़ंदव, पोइ तव्हां ॿिन्ही जूं सुन्नतूं ऐं वितर पढ़ंदव। इहा निमाज़ तव्हांखे उते पढ़णी आहे। सुभान अल्लाह अज़्ज़ व जल। वक़ूफ़े मुज़दलिफ़ा, जॾहिं तव्हां मुज़दलिफ़ा पुॼी वियो त ही उहा जाइ आहे जिथे को टेंट न आहे, जिथे को ख़ैमो न आहे, जिथे को जेको आहे मेट्रेस बि विछल न हूंदो। तव्हां ईअं ई ज़मीन ते पियल हूंदव, पर हिते उहो राहत सुकून, अहिड़ी ख़ुशी महसूसु थींदी जेकी माण्हू खे कंहिं 5 स्टार होटल में बि महसूसु नाहे थींदी। ऐं आलिमनि सगोरनि फरमायो त कल्ह यानी 9 ज़िलहज्जा ते हुकूकुल्लाह अरफ़ात में मुआफ़ थिया ऐं मुज़दलिफ़ा में हुकूकुल इबाद मुआफ़ थींदा। त हीअ राति मुज़दलिफ़ा में गुज़ारणी आहे। मुज़दलिफ़ा में राति गुज़ारींदव। जॾहिं फजर जो वक़्तु थींदो त फजर जी निमाज़ तव्हांखे सवेर पढ़णी आहे। हूअं असां आम रूटीन में फजर जी निमाज़ थोरो सोजरो करे पढ़ंदा आहियूं। हीअ निमाज़ असां सुन्नत इहा या त सवेर पढ़ंदासीं ऐं उन खां पोइ असां वक़ूफ़े मुज़दलिफ़ा कंदासीं। वक़ूफ़े मुज़दलिफ़ा जो जेको वाजिब वक़्तु आहे उहो 10 ज़िलहज्जा ते फजर जी निमाज़ खां पोइ शुरू थींदो आहे। फजर जी निमाज़ खां वठी करे ऐं तुलूए आफ़ताब यानी सिज उभरण ताईं इहो वक़्तु हूंदो आहे। इन वक़्त में तव्हां वक़ूफ़े मुज़दलिफ़ा कंदव। निमाज़ फजर पढ़ण खां पोइ, छो त नफ़िल त उन टाइम नथा पढ़ी सघजनि, तव्हां ज़िक्र अज़कार कंदव। जॾहिं सिज उभरण में 2 रकातुनि जो वक़्तु रहिजी वञे त हाणे अव्हां जमरात लाइ रवानो थियो। सुभान अल्लाह। हाणे 10 ज़िलहज्जा थी वई। 10 ज़िलहज्जा ते हाजी 4 कम कंदो। सभिनि खां पहिरियों कमु रमी कंदो। रमी कंहिंजी करणी आहे? जॾहिं तव्हां जमरात वेंदव, जेके शैतान जा ठुल ठहियल आहिनि उते वेंदव त हिकिड़ो नंढो शैतान पहिरियों ईंदो, पोइ विचों शैतान ईंदो, जेको आख़िरी शैतान आहे उनखे वॾो शैतान चइबो आहे। उन ठुल ते पुॼी करे तव्हां जेको आहे उहा रमी कंदव। रमी जो तरीक़ो इहो आहे त तव्हां अहिड़े नमूने, जीअं मां बीठल आहे, जो तव्हांजे खाॿे पासे ते काबा मुअज़्ज़मा हूंदो, तव्हांजे साॼे पासे ते मिना शरीफ़ हूंदो, अहिड़े नमूने तव्हां रमी कंदव। रमी जो तरीक़ो इहो आहे त तव्हांखे हथु हीअं बिल्कुलु मथे करणो आहे ऐं मथे करे ज़ोर सां हीअं पथरी उछलाइणी आहे ऐं उहा पथरी तव्हांजी उन ठुल ताईं लॻे। इहा तव्हांजी रमी थींदी। 10 तारीख़ ते सभिनि खां पहिरियों कमु तव्हांखे रमी करणी आहे। जॾहिं तव्हांजी रमी थी वई, हाणे जंहिं हजे किरान जो एहराम ॿधो या जंहिं हजे तमतो जो एहराम ॿधो, हाणे उहे पंहिंजी कुर्बानी कंदा। जॾहिं कुर्बानी जो यकीन थी वञे त तव्हांजे तरफ़ां कुर्बानी थी वई आहे, त उन खां पोइ हाजिन सगोरनि जो टियों कमु हूंदो हलक या तक़सीर, यानी पंहिंजो मथो कुड़ाइण या मथे जे चोथे हिसे जा वार आंगुन जे पोरे बराबरि कटराए छॾणु। हाणे इहो टियों मरहलो ईंदो। यादि रखो त इन्हनि टिनी कमनि में तरतीब वाजिब आहे। पहिरियों रमी थींदी, पोइ कुर्बानी थींदी, पोइ हलक या तक़सीर थींदो। अगरि तरतीब में तब्दीली थी वई त पोइ दम लाज़िम अची वेंदो। उन खां पोइ हाजी सगोरो सुभान अल्लाह अज़्ज़ व जल एहराम जी पाबंदियुनि खां उथी वियो। जॾहिं उन जो हलक तक़सीर थी वियो त हाणे उहो पंहिंजा सादा कपिड़ा पाए छॾींदो, जेको नॉर्मल लिबास आहे पाए छॾींदो। पंहिंजो मथो ढके थो सघे, पंहिंजो चहिरो लिकाए थो सघे, ख़ुशबू हणी थो सघे। सॼियूं पाबंदियूं ख़तमु थियूं। सिर्फ़ु हिकिड़ी पाबंदी जेकी पंहिंजी घर वारनि जे इज़्दिवाजी तालुका सां लाॻापो थी रखे, उहा जेको आहे बाक़ी रहंदी। बाक़ी सभु कुझु जेको आहे उहो हाजी जेको आहे उहो तमामु एहराम जी पाबंदियुनि खां आज़ादु थी वियो। हाणे चोथों कमु 10 ज़िलहज्जा ते आहे तवाफ़ु ज़ियारा जो। सुभान अल्लाह। तवाफ़ु ज़ियारा हज जो ॿियो वॾो रुकन आहे। जेको इहो न कंदो उन जो हज मुकम्मल न आहे। तवाफ़ु ज़ियारा हाजी सगोरे जीअं ई कयो त जेकी औरतुनि जे मुतालिक़, घर वारनि जे मुतालिक़ पाबंदी हुई, हाणे उहा बि ख़तमु थी वई।
उन खां पोइ अगरि हाजी पहिरियों सही न कई त तवाफ़ ज़ियारा खां पोइ हज जी सही कंदो। हाणे इहो इन जो 10हों ॾींहुं मुकम्मल थियो। यादि रखो त अफ़ज़ल त इहो आहे त तवाफ़ ज़ियारा 10 ॾींहं कयो वञे, 10 ज़ुल्हज्जा ते, पर तॾहिं उन ॾींहं ते रश तमामु घणी हूंदी आहे। सो अगरि केरु इंतज़ारु करे 11 तारीख़ या 12 तारीख़ करे त बि ठीकु आहे, इन में को मसइलो न आहे। पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, जो तवाफ़ ज़ियारा जो वाजिब वक़्तु 12 ज़िल्हज्जा जे सिज लहण खां पहिरियों पहिरियों आहे। त 12 ज़िल्हज्जा जे सिज लहण खां पहिरियों पहिरियों तवाफ़ ज़ियारा करिणो आहे। न त पोइ अगरि उन में ताख़ीर थी वई, उनखे तव्हां ढिल करे छॾी ऐं 12 तारीख़ जी ग़ुरूब आफ़्ताब थी वई, सिज लही वियो, त हाणे तव्हां ते दम अची वेंदो। तवाफ़ ज़ियारा पोइ बि करिणो आहे, छो त तवाफ़ ज़ियारा रुकुन आहे, फ़र्ज़ आहे, इन जो बदल का ॿी शइ नथी थी सघे। हाणे जॾहिं 10 तारीख़ गुज़री वई, हाणे अचे थी 11 तारीख़। 11 तारीख़ ते तव्हांजो ॿियो कमु न आहे, तव्हांजो रुगो हिकिड़ो ई कमु आहे, रमी करणु। अहिड़े तरीक़े ते 12 तारीख़ ते तव्हांजो हिकिड़ो ई कमु आहे, जेको आहे उहा रमी करणु। 13 तारीख़ ते अगरि तव्हां करे था सघो, उन जो बि तफ़सील आहे, त उहा बि तव्हां रमी कंदव, सुभान अल्लाह, अव्हांजो हज मुकम्मल थी वियो। इन में कुझु ज़रूरी ॻाल्हियूं अव्हांखे ॿुधायां थो। जॾहिं 10 तारीख़ थी वई त 10 तारीख़ खां पोइ जेकी राति ईंदी, यानी 11 जी राति, उहा तव्हांखे मिना में गुज़ारणु सुन्नत मुअक्कद आहे। अहिड़े तरीक़े ते 12 तारीख़ खां पहिरियों जेकी राति ईंदी, उहा बि तव्हांखे मिना में गुज़ारणु सुन्नत मुअक्कद आहे। जॾहिं 12 तारीख़ थी वई, हाणे हाजी सगोरे खे इहो इख़्तियार आहे त उहो जॾहिं रमी करण लाइ निकिरे त उहो पंहिंजो सामान खणी करे पंहिंजे होटल अची वञे। पर केरु हाजी अगरि तरसणु चाहे थो 13 जी रमी लाइ, त उहो खेमे में तरसी पए ऐं उहो 13 जी राति बि मिना में गुज़ारींदो ऐं 13 ते जॾहिं 13 तारीख़ थी वेंदी त उन जी रमी बि कंदो। यादि रखो त इहे रमी जा वाजिब बि अदा थी विया। हाणे हिकिड़ो वाजिब लाज़मी रहिजी वियो, उहो आहे तवाफ़ विदा, अलविदाई तवाफ़, वापसी वारो तवाफ़, जंहिंखे तवाफ़ रुख़सत बि चइबो आहे। इहो तवाफ़ हर हाजी ते वाजिब न आहे। उहे हाजी जेके मीकात जे ॿाहिरों आया, पाकिस्तान खां आया, हिंद खां आया, इंग्लैंड खां आया, यूरोपियन मुल्कनि खां आया, जेके मीकात जे ॿाहिरों आया, इहो तवाफ़ उन्हनि लाइ वाजिब आहे। त इहो तवाफ़ रुख़सत अलविदाई तवाफ़, इहो वाजिब आहे। इहो हूअं त वाजिब आहे रवानगी जे वक़्तु, पर आलिम सगोरा फरमाइनि था त तवाफ़ ज़ियारा खां पोइ जेको बि तवाफ़ कयो वञे, उहो तवाफ़ रुख़सत थी वेंदो। बसि इहे ई ॾींहं आहिनि, 8 ज़िल्हज्जा, 9 ज़िल्हज्जा, 10 ज़िल्हज्जा, 11 ज़िल्हज्जा, 12 ज़िल्हज्जा ऐं जे तव्हां 13 जी रमी कयो था 13 ज़िल्हज्जा। इहे 6 ॾींहं हज जा ॾियारा आहिनि। इन्हनि में बि जेको इहराम आहे, उहो तव्हांजो 8, 9 ऐं 10 तारीख़ ताईं बाक़ी रहंदो। जॾहिं क़ुर्बानी तव्हांजी थी वई, तव्हां इहराम खोले छॾींदव। इहो हज जो तमामु मुख़्तसर तरीक़ो आहे। मूं तमामु मुख़्तसर अंदाज़ में अव्हांखे बयानु कयो। इन जे तफ़सील खे पढ़ण लाइ इन में वधीक ॿिया बि अहकाम आहिनि। अव्हां किताब रफ़ीकुल हरमैन जो मुतालो कयो, किताब 27 वाजिबात हज जो मुतालो कयो। इन्हनि शयुनि जो मुतालो तमामु ज़रूरी आहे। इन खां बग़ैर अगरि तव्हां मुताले खां बग़ैर हज कंदव त तव्हां घणनि ग़लतियुनि में पई था सघो ऐं तव्हां ते घणा ई कफ़ारा लाज़िम अची। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स, फॉलो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो।